वसिराजम मुनीरा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वसदक़ रसूलुहुल करीम। तो पर है थोड़ा माइक के जो ये सेट किया है थोड़ा तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जो मालिक खालिक सना जे लायका जो शान बेमिसल बेमिसालिया जय शान में को शरीक नहीं उन्हीं जो मुल्का उन्हीं जी मखलूका वही खालिका वही मालिका वही माबूदा वही मकसूदा जय अल्लाह पांजी कुदरत सा सारी कायनात के कुन जे अमर सां पैदा फरमाया बेशुमार जंहिंजो कोई शुमार आहे ही न बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी लजपाल नबी गैबदान नबी जी रात मथा जे प्यारे हबीब करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला खास मोमिन जे मथा ये ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ अल्लाह ताला कायनात को पैदा न करे नबूवत अज आदम महबूब साईं ताईं यकसान नबूवत में सब नबी हिक हैं इन में को फर्क न है बाक़ी इज़्ज़त अज़मत शान अल्लाह पाक जो प्यारे हबीब के अता कयो हर पैगंबर जो शान एक तरफ़ा ई शान सभी शानन का आला है इन ज़ात जे आमन जे सदके ईमान मिलियो कुरान मिलियो रमज़ान मिलियो रहमान मिलियो ईसा अलैहिस्सलाम खां बाद सरकार जे अचण ताईं तशरीफ़ फरमा थियण ताईं सॼी कायनात पधरी घुमाई कर्म फरमायो असां उन ज़ात जा ग़ुलाम थियासीं उन ज़ात ते कलमो पढ़ियोसीं जंहिं ज़ात नाम अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे वज़ाह सां फरमाए थो मुंहिंजा महबूब जिथे मुंहिंजी रबूबत आहे उते तुंहिंजी रहमत आहे जिथे ख़ुदा जी ख़ुदाई आहे उते सरकार जी मुस्तफ़ा उन हबीबनि जा उम्मती आहियो दिल तमामु ख़ुशि आहे तमामु कसीर जमायत आहे लखनि जे तादाद में इहे सभु मालिकनि जो कर्म आहे मालिकनि जी घुर आहे असांजो ईमान अक़ीदो आहे अल्लाह ताला सरकार मथां एॾा त कर्म फरमाया आहिनि एॾा त पढ़ो कया आहिनि ॻणींदे ॻणींदे लिखंदे लिखंदे उमिरि गुज़री वई वरी ॿिया आया वरी ॿिया आया तमा हक़ हो शान सही पूरो जंहिंजो सना ख़ान रब कायनात अल्लाह ताला तारे महबूबनि जी रिसालत जो गवाह आहे मदीना साईं अल्लाह जे वदानत जो गवाह दुआ घुरो या निस्बत तवसल वास्तो जेको तो असांजो सरकार मदीना सां आहे आख़िरी
आखिरी दम ताईं कान जा सब जो आमीन। पाण ईअं फरमायो अथनि दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत आख़िरत में उहो उन सां गॾु इहा महफ़िल मोहम्मद मुराद बड़ी इज़त अज़मत वारी महफ़िल आहे। उहो मेराज आहे, उहो दीदार आहे जंहिंजे लाइ सैयदना मूसा अलैहिस्सलाम तड़पी तड़पी अर्ज़ कयो रब अरनी उन्ज़ुर इले मुंहिंजा मौला पंहिंजे वेझो कर दीदार पंहिंजो करा। जवाब आयो त लन तरानी मूसा तो ॾिसी न सघंदो वो अख अञा काॾी कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब्बा बनाना और कोहे दूर और है अर्श लेकिन अल्लाह ताला सां मूसा अलैहिस्सलाम हम कलाम थियो सर्व पैदा थी होश खां बेहोश थी वियो। अब मूसा सां था मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी थी मगर मेराज वारी रात मुझे प्यारे महबूब थे मारी साईं अर्श मुअल्ला जे मथां बीहारी। उहो वक़्तु हज़ूर खे यादि आयो आहे अल्लाह सां हम कलाम थो थिए। मूसा अलैहिस्सलाम हुकुम थियो अखलौना अलैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस ओ मूसा इतवा मैदान पाक मैदान झुकी पंहिंजी रात हज़ूर साईं उन वाक़े खे यादि करे पाण इरादो फरमाइनि था। अल्लाह पाक दिलनि जो मालिक आहे जो दिलि में आहे ख़ुदा ॼाणे थो। हुकुम थियो बारका इलाही मुंहिंजा महबूब झुकी वेंदा मुंहिंजा अल्लाह मूसा को लाराए थो मूंखे पढ़ाए थो। अल्लाह ताला फरमायो इन्हीअ जे लाइ या तूर जी मिटी मूसा जे कदम खे लॻे त मूसा शर्फ़ वारो तुंहिंजी नारायण अर्श खे शर्फ़ वारो इन्हीअ लाइ अर्ज़ु कयुमि त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और ये उहा उम्मत आहे केतिरा बि गुनाह जा कम करे पंहिंजे ॾोहन खे यादि करे दर्द भरी दाह करे उहो कर्म थो जंहिंजी नओं ॿार अम्मा जे पेट में। सैयदना मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी हिकु ॾुखियो वक़्तु मथां आयो बारिश कान्हे मींहुं नथो अचे अञा पाणी न आहे मखलूक बेताब आहे पाण 70,000 पंहिंजी उम्मत मां उम्मत वठी हिकु मैदान ते पहुता है जेके क़ौम जा बनी इसराइल मथे उघाड़ा आहिनि आहो बुका आहे फयाद आहे गिरियो आहे मींहुं नथो अचे तमाम क़ौम परेशान थी आहे दाहूं कंदे कंदे हुकुम थियो ए मूसा तुंहिंजी इन क़ौम में इन उम्मत में हिकु शख़्स आहे जंहिं 40 साल गुनाहनि जा कम मुसलसल कया आहिनि उनखे ॿाहिरि कढ त मां मींहुं वसां। सैयदना मूसा अलैहिस्सलाम ऐलान फरमायो अल्लाह जो है हुकुम वो ॿाहिरि निकिरे सभिनी ॿुधो उन बि ॿुधो ख़्याल के लेकिन निकिरां थो ॿाहिरि त सारी ज़िंदगी मलामत वसूले नथो निकिरां त मींहुं नथो पए हिनजी दिलि में ख़ौफ़ ख़ुदा अची वियो पंहिंजे मुंहं खे हेठि करे मुंहुं मुंदनि में रखी अहिड़ी इश्क वारी दाह कयईं जेका अर्श खां मथे बस दाह करणु मूसा अलैहिस्सलाम हैरान थियो या अल्लाह
ये कर्म कीअं कई उहो ॿुधण निकितो आहे मींहुं कीअं वसाई मूंसा जंहिंजे करे मां अलाह मींहं खे रोकियो मां उन जे करे वसायो हिन अहिड़ी दर्द भरी दाह कई आहे जो मां अलाह राज़ी थी आहियां सभिनि तां ॾमण करे हीअ मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम हुई पाण बि क़ौम में शामिल हुआ दर्द जूं दाहूं कंदे 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 वक़्तु गुज़री वियो मगर हिकिड़ी आशिक़ जे दर्द वारी दाह जे 40 साल मुसलसल गुनाह थिया उन दाह जे करे ख़ुदा थी वठो हिन उम्मत सां ईअं न आहे जॾहिं बि को इंसान गुनाह जा कम करे थो बसि पछतावणी जो कम सब गुनाह बख्शण वारो तो असांजे लाइ हिन उम्मत लाइ का देर कान्हे का हीअ उम्मत अलाह खे तमामु वध में वध प्यारी आहे हर बंदो प्यारो आहे हर माण्हू प्यारो आहे तो हू ख़ालिक़ आहे हू मालिक आहे उन पैदा कयो आहे अम्मा जे पेट में उन पालियो ॿार निकितासीं सभिनी को पालींदो ॾींदो रहे थो पियो हू महिरबान खां वधीक महिरबान आहे अॼु बि अलाह पाक तव्हांजे मथां इहा महिरबानी कई आहे तव्हां जहिड़ा इंसान एतिरो कमकार बि न हूंदो घरनि में आराम करे रहिया आहिनि तूं हिकु कर्म वारे महफ़िल में शरीक थियो जेका महफ़िल ईमानी नूरानी रूहानी पुरानी अॼु असांखे पंहिंजे कुंडल में पक आहे त को बंदो ख़ाली न मिले वाकई असांजी झोलियूं ख़ाली आहिनि पर अॼु ज़रूरु पंहिंजी झोलियुनि खे रब जे फज़लो करण सां भरे बि इन जे लाइ वरी बि तव्हांखे फ़क़ीर गोया अर्ज़ु करे रहियो आहे त हिकु इश्क जो आवाज़ दरूद जो अहिड़ो त बुलंद कयो कि तुंहिंजो आवाज़ चइनी तरफ़ में पहुची वञे बुलंद साईं फरमाए थो त हिकिड़ा उहे आहिनि जेके असां ते दरूद मोकिलनि था मगर दिल उन्हनि जी असांजी मोहबत खां ख़ाली आहे उहो दरूद मलाक खणी अचनि था ॿिया उहे आहिनि जिन जी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक पंहिंजे वालिदैन खां वधीक पंहिंजी औलाद खां वधीक वनास अजमाइन जेके बि इंसान सभिनि खां वधीक उन जो दरूद असां ॿुधूं था उन खे सुञाणूं हीअ आहे मोहबत अहले मोहबत वारा काथे बि रहे थो क़ौम जो केरु बि आहे पर कलमो न सरकार ते पढ़े थो दरूद हिते पढ़े थो हुते मुंहिंजो दिलबर ॿुधी उनखे सुञाणे असांजो ईमान अक़ीदो आहे त अॼु मुंहिंजो दिलबर मदीने जो मौतो असां लाइ दुआऊं घुरंदो हूंदो अलाह खे अर्ज़ु कंदो हूंदो अॼु सरकार जा हथड़ा मथे आहिनि छो अॼु अव्हां नफ़्स अमारे शैतान खां जिन पंहिंजी छॾाए उन महफ़िल में पहुता हो ताते ख़ुदा जो करम ई करम दुआ कयो त असांजा हर प्रोग्राम अहिड़े नमूने इहो रंग हुजे इहो ढंग हुजे इहा मोहबत हुजे उहो इश्क हुजे इंशाअल्लाह मैदान क़यामत में जंहिंखे जंहिंसां मोहबत आहे दुनिया में उहो उन सां गॾु हूंदो तुंहिंजो हथु हूंदो सरकार जी दामन हूंदी तो हुज़ूर जी पाक आगोश एतिरे क़दुरु हीअ उम्मत सरकार मदीना खां प्यारी आहे किताब को भरे लिखी लिखी पूरो जॾहिं हीअ आयत करीम नावल थी आहे करीब रब तुंहिंजो
तोखे ॾींदो एतिरो तूं राज़ी रह। इन आयत खां बाद मुंहिंजो साईं उथी बीठो आहे बी मतलब अल्लाह जो कसम खणी मां चवां थो जेकॾहिं हिकिड़ो उम्मती मुंहिंजो जहन्नम में रहिजी वियो त मां नबी राज़ी न छो त हीउ बि अल्लाह नबी खे चवराए थो। नबी साईं जो हर कौल हर ॿुधाइण पंहिंजे इरादे मुताबिक़ न आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हो इल्ला वही युहा। मुंहिंजो नबी पंहिंजे इरादे ते न ॻाल्हाईंदो आहे, पंहिंजी ख़्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे, मगर वही जेको मोकिलियो या नबी जो हर कौल ख़ुदाई कौल आहे। सरकार मदीना उथी बि कसम थो करे पियो त अल्लाह जेकॾहिं हिकिड़ो उम्मती मुंहिंजो जहन्नम में रहिजी वियो त मां राज़ी न रहंदुसि। त पतो पियो त ख़ुदा जी ज़ात पाक बि उहो नबी जे दिलि में मसइलो आंदो त मुंहिंजा मोहबतूं ॿुधाए त तुंहिंजी उम्मत ख़ुशियूं करे। सुभान अल्लाह, तव्हां ख़ुशि नसीब आहियो। गुनाह कयूं असां वरी दुआ मदीने जो मोड़। अॼु उन जी अज़मत इज़त शान उहो मेराज देखे मदीना उन जो शान बाल किताब लिखनि था त जॾहिं साईं मेराज खां मोटी आयो त बिस्तरो मां वज़ून जो पाणी हले थो। अहले दिल आलिम हज़रात मुतक़द्दमीन फरमाईंदा न 30 साल पूरो मेराज 30 साल मुंहिंजो नबी बीठो हुयो। अल्लाह जी अता थींदी रही, अता थींदी रही, अता थींदी रही, थींदी रही। 30 साल अल्लाह जी अता नबी जे मथां बरसंदी रही, नबी अता खे वठंदो रही। 30 साल पोइ अदा जेका हज़ूर खे थी रही आहे त ही काॾे कई। वल्लाह मोती व अना कासिम, मुंहिंजे मथां अल्लाह जी अता आहे, मां उन खे तक़सीम कयां थो, वंडायां थो, विरायां थो पियो। इन अता जो मालिक उहो थींदो, उन खे नसीब थींदी जंहिंजी दुनिया में नबी सां सची मोहबत। इहा मोहबत आहे जंहिं तोखे हिते पहुचायो आहे। मोहबत जो नंगो न हुजे हा त न अचे हा। अॼु मोहबत जे करे तूं पंहिंजा घर अल्लाह जे हवाले करे क़ीमती वक़्तु छॾे सीड़ाए हिन महफ़िल में शरीक थियो आहे। जेका महफ़िल ईमानी महफ़िल, नूरानी महफ़िल, रूहानी महफ़िल, पुराणी महफ़िल, दुनिया में केतिरियूं महफ़िलूं मुनक़द थी रहियूं आहिनि। इन्हनि सभिनीनि जो शान घटिया। इहे महफ़िल हर महफ़िल खां लखा दफ़ा आला। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे घणे अरसे खां वठी आयुष बीमार, अचण जो इरादो न हुयो। नींगर मुंहिंजे ख़बर न त हे वक़्तु आहे कॾहिं अचनि था ॿ दोस्त। दुआ जी का दावत हुई, वक़्तु ॾिनो हुयो, तकलीफ़ हुई, राति बि बुखार हो, कल्ह बि न कल्ह आराम थियो आहे, न राति आराम थियो आहे। सुबुह जो इरादो कंदो कुझु वक़्तु आराम थियो न आहे। तवजो हुजे, ख़्याल हुजे, इहे मालिकनि जो करम आहे। के मालिक हिन गुनहगार मथां करम कयो आहे। जीअं अवां शरीक थिया हो हिन फ़क़ीर खे बि मालिक साईं हिन सच हक़ वारी महल में शरीक थियो। दवायूं केतिरियूं खाधियूं अथनि पर इफ़ाक़ो न आहे। जीअं आजिज़ हिन महफ़िल में अचे शरीक थियो त हिते वेहंदो हुयुमि मूंखे फ़ाइदो पतो। छो त हीअ महफ़िल का मामूली न आहे। अॼु तुंहिंजा गुनाह धोपनि था, तुंहिंजा गुनाह धोपनि था पिया। जीअं नओं बच्चो
अम्मा जे पेट मां जमे ये पाक थी तो रहे अब ते सही कदम खणजे अज खुदा तो कहने महफिल जे मुहाबे पाक कयो इन मथा खुदा जो वडो करम वडो फज़ल अज मदीने वाले साईं जे मथा जेका अता है वो अता के नबी से वंडे तो विराए तो तक़सीम के तो उन मां हिस्सो तो के मिली रहियो आहे अज ख्याल कजे मथा सुभाणे शैतान तो के भटकाए कदम तिरकाए विझई वो मैंने कोशिश कर मिठे मालिक के याद करे सलात सिक सा पढ़ंदो रहंदे इंशाअल्लाह ताला तुझे मिठे मिठे आवाज सा शैतान भॼन इन आयत में निदा है सबडा ये सड़को या फला ओ अब्दुल्ला ओ अब्दुल रज़ाक ओ अब्दुल लतीफ ओ फैज़ मोहम्मद ओ हबीब अहमद नाला हल प्यारा प्यारा आवाज मतो हको नालो सरकार जो रखो गुलामी में पान फरमात मुझो नालो रखो मुझो नालो रखो मारे जो मुल्ला के जो नालो सच लगा साईं ये अपन नालो रखो ये न थोड़ा खाए अरे इन नाले को कुछ भी ना है इन नाले वाले जान की मोहब्बत है तो सब कुछ है या मोहब्बत ना है तो कुछ भी ना है कभी खुदा पांजो न कंदो जिसने मुस्तफा तो के पांजो न कंदो दर्जी गुलामी दींदो रहंदे दर्जी सना कंदो रहंदे तो अल्लाह जो अल्लाह को सुभान अल्लाह निदा के सदा या अय्युहन नबियो नबी खबरों देने वाला ए खबरों देने वाला नबी ए गैब जे बुधाने वाला नबी अज गैब जो इनकार पर न कुरान फरमात वमा हो अल गैब बेतनी ने मोजो नबी गैब जे बुधान में कंजूसी न कंदो बुखुल न कंदो खुदा ही कोन बुखुल न कंदो गैब जो खबरां बुधाइंदो कुछ जो खबरां बुधाइंदो काथे मदीनतुल मुनव्वर काथे शाम 1000 मील परे इहा जंग किताब सियासत में हाल में था इहा जंग जॾहिं थी रही आहे साईं पंहिंजे लश्कर खे ओॾे मोकिलियो पाण उन में शरीक न थिया जंग जो अलम सैयदना ज़ैद जे हथ में आहे जॾहिं महाज ते पहुता आहिनि जंग शुरू थी वई फरमाइंदो जंग शुरू आहे देर खां बाद सरकार फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ करो मुखरजी शहीद थियो हाणे काथे मदीनतुल मुनव्वर त काथे शाम इते दीद पवे त मदीने जे मोड़ सुभान अल्लाह हाणे मां त हाणे अलम जाफर जे हथ में आहे जंग ज़ोर शोर सां हले थी पई देर खां बाद सरकार फरमायो त पंहिंजे भाउ लाइ दुआ करो मुखरजी वो शहीद थियो आहे हाणे झंडो ख़ालिद बिन महमूद जे हथ में वलीद जे हथ में पाण फरमायो जंग शोर सां हले थी देर खां बाद पाण मिठे मिठे आवाज़ सां फरमात अवां सभिनी खे मुबारक जंग कजो सुभान अल्लाह त काथे शाम आहे त काथे मदीनो आहे जे मदीने पाक में रही सरकार शाम जूं ॻाल्हियूं ॿुधाए हीअ महफ़िल साईं खां परे न आहे अॼु बि असां तव्हां खे सरकार मदीना ॾिसी रहियो आहे रब जे फज़लो करम सां रब जी अता सां असांजे दिलनि खे सम्झी रहियो आहे सम्झण वारो अल्लाह आहे व असरु क़ौलकुम अवजहरु बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर ॾाढा ॻाल्हायो होड़ा ॻाल्हायो तव्हांजे दिलनि जा राज़ ख़ुदा ॼाणे थो पियो हीउ ख़ुदा ई कमु आहे ख़ुदा जो ई कमु आहे पर ख़ुदा जी अता आहे ख़ुदा जी महिरबानी आहे ख़ुदा जो नबी जे मथां फज़ल आहे इन अता जे करे मुस्तफ़ा बि ॾिसे बि थो ॿुधे बि सुभान अल्लाह अॼु मदीने वारो साईं तव्हां खां ख़ुशि आहे आमीन आमीन तव्हां खां ख़ुशि आहे आमीन जीअं तुंहिंजे लाइ अॼु ख़ुशीअ जो ॾियारो आहे
सरकार लाइ बि अॼु ख़ुशीअ जे वक़्तु पंहिंजी उमत गुनहगार खे ॾिसी रहियो आहे। अहिड़े वक़्त में मुंहिंजा उमती हक़ जी महफ़िल में अची गॾु थिया आहिनि। जेका महफ़िल उहा महफ़िल आहे जेके उहे बंदा आहिनि जो को वक़्तु गुनाह को ख़ाली न हूंदो हो। पाण फरमाइनि था अहिड़ो वक़्तु ईंदो जो हर गुनाह इंतिहा ते पहुचंदो। पर अहिड़े वक़्त में मुंहिंजा बंदा घर खे छॾे मुंहिंजी रज़ा ख़ातिर अलाह जी रज़ा ख़ातिर हिन महफ़िल में शरीक थिया आहिनि। अलाह फरमाए मुंहिंजा महबूब तूं ग़म न कर, अचणो इन्हनि जो कमु ऐं बख़्शण मां ख़ुदा या अय्युहन नबियो ए ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी इन्ना अरसलनाका शाहिदा असां तोखे शाहिद करे मोकिलियो। शाहिद शहादत खां या मुशाहिद मुंहिंजा महबूब तोखे ॿिन्ही जहाननि लाइ मुशाहिदे वारो करे मोकिलियोसीं। तुंहिंजो इल्मु तुंहिंजो तसरफ हर जाइ हाज़िर आहे। किथे बि तूं रहे थो तुंहिंजो तसरफ उते पहुचे थो, तुंहिंजो इल्मु उते पहुचे थो। तूं वेठो पंहिंजे घर में आहे, कयां जो ख़बर आहे मुंहिंजी अता सां तूं पंहिंजे ग़ुलामनि खे ॾेई रहे। अल्लाह पाक जे फज़लो करम सां सरकार जो रुख़ हिन महफ़िल में आहे। सरकार मदीना तो के ॾिसी रहियो आहे। शाम जी जंग उहो मनज़र, उनजूं तलवारूं, उनजूं ढालूं, उनजा वार नबी साईं ॾिसी रहे। हिकिड़ो शहीद थिए ॿियो उन जाइ ते अचे, उहो शहीद थिए ॿियो उन जी जाइ ते अचे, वरी जंग फतह थिए। मुबारक मुबारक नारे तकबीर शुरू थी वञे। सभु ॻाल्हियूं मुंहिंजो साईं मस्जिद में वेही पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए। सुभान अल्लाह। इहा आहे नबी जी दीद। हा इहा आहे नबी जी दीद। अॼु ॾिसो था त बंदनि जा ख़्याल किथे पहुता आहिनि। असां जहिड़ो माण्हू असां बि खाधो को बि हाजत ते वञे थो असां मञूं था, पर को बि साबित करे हाजत वांगुरु साईं थी वेठा पर कंहिं न किताब लिखियो त असां नबी जी हाजत ॾिठी। ईअं पाक हुया उहे पाक थी उथिया। रसूल जो हाजत ते वेहणु, इस्तन जो करणु, पाणी हणणु, वज़ू करणु, गुस्ल करणु, ये उम्मत के तालीम है। हुजूर साईं पाकन पाक हुआ जी अल्लाह ताला हर नुक्स खां पाक आहे। अहिड़ी तरह मुंहिंजे मालिक साईं प्यारे नबी खे नुक्स ऐब खां पाक करे पैदा फरमायो। मुंहिंजो नबी ख़ुदा जे फज़ल सां हर नुक्स खां ऐब खां पाक ऐं मुंहिंजा नबी जा ग़ुलाम बि पाकन पाक सुभान अल्लाह पाकन पाक आहिनि। शाह मर्दान शेर यज़दान क़ुव्वत परवरदिगार ला फत्ता ला अली ला सैफ इल्ला ज़ुल नारे जॾहिं सैयदना अली पंहिंजी वाद जे पेट मां तशरीफ़ थियो आहे, अखियूं ॿूटियूं आहिनि, शरह जे माण्हू खे पतो पियो। हर को घर में आयो और या मर्द ना भी हर को ईअं चई तमामु अम्मा साईं परेशान ओचितो हुकुम थियो याद तो अशारत इले बीबी इशारा करे पुट रे हाँ हाँ अखियूं ॿूटियूं आहिनि। देर खां बाद सरकार मदीना अली जे घर आयो। मां बि पाण में सोच रहा ॾाढो हिकु हो वो चाचे जो पुट हो भी चाचे जो जी मुंहिंजा साईं अॼु ख़बर पई आहे चङा चङा माना इन शान खे कोई ते सचा इहो शान कोई ते न थी सघंदो। शान खे ख़ुदा अॻिते कयो आहे
अञा वक़्तु अते हूंदा हा तेरे साईं अली जे मथों आयो आहे त अली साईं अखियुनि खे पटे सरकार जे चेहरे पाक ते विहारी अखियूं पटला आहिनि हेॾो दीद महबूबनि जी आहे तकींदे तकींदे घणो वक़्तु गुज़री वियो नबी साईं जन किताब लिखनि था अज़ान ॾियनि था तकबीर पढ़ी कन में दुआ घुरनि था जॾहिं अली कुझु वॾो थियो आहे सम्झे जहिड़ो थियो आहे ॻाल्हाइण जहिड़ो थियो आहे नबी साईं पुछेसि थो अली उहो वक़्तु यादि थी ॾे ख़बर त तुंहिंजियूं अखियूं ॿूटला हूं माण्हू अचनि पिया हर को तोखे ॾिसी नाभियुनि जे मोटे पियो जॾहिं असां आयासीं त तो अखियूं पटे मुंहिंजे चेहरे ॾिठो अर्ज़ु कयईं या रसूल अल्लाह सही आहे मां अम्मा जे पेट में हुयुमि त अल्लाह खे अर्ज़ु कयुमि त मुंहिंजा मौला जॾहिं अम्मा जे पेट मां निकिरां त मुंहिंजी पहिरीं दीद मदीने जे मोड़ जे पास चेहरो चेहरो आशिक़नि जी अखियुनि खां ग़ाइब आहे पर दिलि वारे दीद सां आशिक़ ॾिसी रहे दिलि वारी दीद सां आशिक़ ॾिसी रहे थो हीअ दीद उन्हनि खे मिलंदी जंहिंजी दिलि मुस्तफ़ा सां ॻंढियल आहे जंहिंजी तार पुख़्ती आहे जंहिंजो कड़ो साईं सां पुख़्तो मिलियल आहे त क़यामत जे ॾिहाड़े में इहो ग़ुलाम नबी जे पोयों हूंदो को कांजे पोयों हूंदा को कांजे पोयों हूंदा जिनजी मोहबत मुस्तफ़ा सां पंहिंजी जान खां वधीक पीउ माउ खां वधीक औलाद खां वधीक उहो नबी जी आगो वठंदो या अय्युहन नबियो ए गैब जे खबर ॾियण वारा नबी इन्ना अरसलनाक शाहिदा शाहिद चइबो आहे हाज़िर नाज़िर जेको हाज़िर हुजे ऐं ॾिसे बि हर नबी अल्लाह जा गवाह आहिनि हर नबी रहमत जा बशीर आहिनि हर नबी अज़ाब जा नज़ीर आहिनि पर इहो गवाही जेका पैगंबरनि जी आहे ॿुधल आहे मुंहिंजे साईं जी गवाही ॾिठल ऐनी गवाही चओ मुंहिंजे साईं जी ऐनी गवाही ऐनी गवाही खां बाद ॾिठल गवाही जी ज़रूरत आहे ऐनी गवाह जे अखियुनि सां को मंदरु ॾिठो पोइ गवाही ॾिठो त मां मौजूदु हुउमि मां अखियुनि सां ॾिठो ॿियो गवाह आयो कि अॼु मां ख़बर ॿुधी आहे ख़बर हलनि अचनि थियूं मां बि गवाह इहा गवाही क़बूल न आहे जॾहिं ऐनी गवाही अखियुनि सां ॾिसी गवाही ॾिने त उहा दुआ करो त अहिड़ी तरह अॼु ॾिसो था मुल्क में नवां नवां तरीक़ा आहिनि फितना फसाद आहिनि को कीअं चवे थो को कीअं चवे थो को ईअं चवे थो असांजो नबी पैदा थियो आहे ख़ुदा जी ज़ात पाक अहिड़े फ़र्क़ खां बचाए ला नबी बादी मां मोहम्मद खां मां ॿियो नबी नाहे जेको नबूअत जी दावा कंदो उहो कूड़ो कज़ाब बचो इन कादियान जे फंदे खां मां दुनिया जहिड़ो न आहियां मां ग़ुलाम हुसैन जो ग़ुलाम नबी जी आल अली जी औलाद आहिनि गुनाहगार के सवा अल्लाह जे कंहिंजी परवाह कान्हे जो करे त अल्लाह करे वो तो इज़्ज़ो मन तशाओ वो तो ज़िल्लो मन तशाओ बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर जंहिंखे घुरां त मां इज़्ज़त ॾियां जंहिंखे घुरां मां ज़िल्लत ॾियां हर ख़ैर चङाई मां अल्लाह जे कुदरत जे हथ अॼु ही दावा करे रहिया आहिनि पाकिस्तान में चुरी रहिया आहिनि हिते ॿियनि जी मेटिकूं हलनि थियूं टोला टोला थियनि था पिया बचो इन्हनि जे पंधे खां चओ असांजे नबी खां बाद ॿियो नबी न ईंदो हथु खणी चओ नबी खां बाद ॿियो नबी न ईंदो
हर नबी जी पुजानी साईं खां बाद को नबी न ईंदो जेको दावा कंदो कूड़ो कज़ाब लोफर विंडो आहे मोमिन न आहे काफर आहे याद रखो नबी खां बाद को नबी न ईंदो फरमा त ला नबी बादी मां मोहम्मद खां बाद को नबी न आहे ये नबूत मुंहिंजी आहे त क़यामत ताईं मुंहिंजी मता पहुचे तव्हांखे घेरे में फसाए ईमान चट थी वेंदो हे जहान विचर त हो जहान विचर जहान उन्हनि लाइ आबाद आहे शाद आहे जिनजी सची उमिरि सरकार आहे ऐं सरकार जे हर प्रमाण खे सचो सम्झनि था सचो सम्झनि था पर अमल न आहे उहो गुनाह आहे मगर सचो सम्झी इनकार कनि था वॾो कुफर इनकार खां बचाए हिननि में इनकार आहे असांजे सरकार जी नबूअत जे लाइ नबी अचण वारो आहे ईंदो अरे इहो कहिड़ो नबी आहे नबी उहो आहे जंहिंजी ऐनी गुआही आहे अखियुनि ॾिठी गुआही आहे हिनजी ॿुधल गुआही आहे इहा ॿुधल गुआही क़बूल न आहे क़बूल आहे त ॾिठल गुआही आहे ॾिठल गुआही क़बूल आहे त मुस्तफ़ा खां बाद को नबी न ईंदो मुंहिंजो साईं जो थी गुज़रियो मां कान जो थी गुज़रियो जो थींदो इहो सभु इल्मु अल्लाह ताला मुंहिंजे नबी खे अता करे छॾे जो थी गुज़रियो जो क़यामत ताईं थींदो ज़रे ज़रे जी ॻाल्हि क़ुरान करीम जो नाज़िल थियो आहे नुज़्ज़िल अला मुहम्मदिन मां प्यारे मोहम्मद मथां हीउ क़ुर नाज़िल थियो आहे हिन क़ुर में हर ख़बर आहे वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन ही किताब जेको तुंहिंजे मथां मां अल्लाह नाज़िल कयो मुंहिंजा हबीब तिबयानन लिकुल्लि शैइन हिन क़ुर में हर शइ जो मां तूं पुछंदो वेंदे क़ुर जवाब ॾींदो वेंदे कलामुल्लाह जी ज़ात पाक में नबी साईं खां बाद को नबी न ईंदो असांजो ईमान इहो आहे त वधीक असां इनखे छेड़छाड़ छो कयो अदा हिन ॿुधो अरे खॾ में पे तुंहिंजो ॿुधणो जे आहे त मुंहिंजे नबी जी ऐनी गुआही आहे ख़ुदा खे बि नबी अखियुनि सां ॾिठो ख़ुदा खे बि तूं बि ॾिसंदे हज़ूर जी ज़ियारत मोमिन खे सुबुह सांजी जॾहिं इरादो कंदे सरकार सां आमीन ऐं अल्लाह जो दीदार जुमे जे ॾियारे उन्हनि खे ख़ुदा कराईंदो हिनखे दीदार नबी जो नसीब छा हिकु दुनिया जो बंदो उन खे तो पंहिंजे प्यार में आणे केॾो मस्तु महू थींदो आहे पर ही त अल्लाह अल्लाह ख़ालिक़ कुल शइ जे हर शइ खे ख़लकियो हू ई ख़ालिक़ आहे ख़लकींदड़ पैदा कंदड़ आहे छा हिन दीदार में को मज़ो हूंदो न हूंदो उहो दीदार उनखे थींदो जिनखे दीदार मदीने वारे साईं क़यामत में हिते के दीदार थियो त बिस्मिल्लाह के न थियो त उनजी दिलि में सरकार जी मोहबत पंहिंजी जान खां वधीक पंहिंजे पीउ माउ खां वधीक पंहिंजी औलाद खां वधीक वनास अजमईन जेके इंसान सभिनी खां वधीक उमेद आहे इन मोहबत जे करे मोहबत जे वसीले जे करे रब करीम तोखे बि दीदार ज़रूरु कराईंदो छो मोहबत न चीज़ खे चीज़ कंदी आहे मोहबत उते पहुचाए जिते जो पहुची तसला कर मां कसम खणी चवां थो तसला कर ए मुंहिंजे दिलबर जा आशिक ख़ुदा तोखे बेअदबी खां बचाए इरादो बि बेअदबी जो न हुजे नज़र बेअदबी ते न पवे पक ॼाण त कंहिं न कंहिं ॾियारे ज़रूरु महिरबानी आमीन आमीन चओ आमीन खणी चओ आमीन ओ बशरा तो रहमत जो बशीर बिशारत ॾियण वारो जिन जे मथां अल्लाह हिन खां मथे ॿियो कहिड़ो करम आहे वक़्तु ॾिसो हाथों ॾिसो मुल्क जो छामो छा थी रहियूं आहिनि गुनाह ॾे निहारियो त को गुनाह
कंहिं माण्हू छॾियो ई न आहे, हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त में रब करम वारी महफ़िल में घुराए तुंहिंजे कननि ते हक़ ऐं सच जो आवाज़ पहुचाए थो। अॼु तूं पाक थींदो वञे थो, जे मेरे कपिड़े खे धोईंदो वञ, मर निकिरंदी वञे, ईअं साफ़ ख़ुदा तोखे हिते कराए थो कि बचो माउ जे पेट मां न नज़ीरा। तूं अज़ाब खां रोज़ाड़ींदड़ वदाइअन इलल्लाह बिइज़्निही, अल्लाह जे हुकुम सां तूं अल्लाह ॾे सॾींदड़ आहे। सॾो नबीअ जो चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा चओ बुलंद आवाज़ सां, ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह। मुंहिंजे हुकुम सां तूं अल्लाह वदाइअन इलल्लाह बिइज़्निही, अल्लाह जे हुकुम सां तूं अल्लाह ॾे सॾींदा। बसिराजम मुनीरा, तूं रोशन सिॼ, तूं रोशन सिॼ। हीउ सिॼ घिरियो आहे, काइनात में रोशनी पहुची वई आहे, पर ॿ ताक़तूं सिॼ में कोन्हनि के। हीअ दिलि जंहिंजे मथां हज़ार तह आहिनि, तह ते तह, तह ते तह, वरी मथां चर्बी, वरी मथां खल, अंदरि ऊंदाई आहे ऐं क़ब्र बि इन हालत में आहे। इते इहा रोशनी नथी पहुचे पई, इहा रोशनी पहुचे थी त सचो सिॼ मदीने वारो जंहिंजो उजालो दिलि में बि पहुचे थो त क़ब्र में बि पहुचे, जंहिंजो उजालो दिलि में बि पहुचे थो त क़ब्र में बि पहुचे थो। अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे, ॿुधूं था, किताब लिखनि था, केतिरा अलाह जा आशिक़ नबी जा प्यारा दादला दुनिया पाणी खे छॾे आहे, अखि ॿुधण खां बाद दिलि हले पई, अंदरो ज़िक्र जो आवाज़ अचे पियो अल्लाह अल्लाह अल्लाह, लादे में लाथो उते दिलि हले पई, सुभाणे लाइ मिटी विझंदा विया उते दिलि हले पई। अहिड़े क़ब्र ठाहे तयारु कयो, ज़ाहिर मिटी जो खोड़ आहे, अदा मिटी जो खोड़ आहे, फलाणे जी क़ब्र आहे, पर हक़ीक़तन सही पुछो त क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत, मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि में। अॼु तूं उहा जन्नत ख़रीद कई आहे, अचण को तुंहिंजो मामूली न आहे, तूं वॾी क़िस्मत वारो आहीं, भली क़िस्मत वारो आहीं, तूं नबी जो प्यारो आहे, ऐं नबी जा प्यारा ईंदा, नबी जा आशिक़ ईंदा, नबी जा दीवाना ईंदा, ऐं खोटा कूटा मुनाफ़िक़ परे भॼी वेंदा। हिकु त ईंदा न, जे ईंदा त मज़ो न ईंदो, भॼी वेंदा। ऐं मोमिननि खे हिते वेहणु एॾो करार में हूंदो, पसीनो वहे पियो, सिॼ ताव तोखे ताप साड़े पई, परवाह ई न हूंदी, छो दिलि तुंहिंजी यार में हूंदी, ख़ुदा रहम ई रहम ख़ुदा सिराजम मुनीरा। अल्लाह पाक हालांकि नबी जी रोशनी सिज खां वधीक आहे, नबी जी रोशनी सिज खां वधीक आहे, न आहे ताक़त सिज खे दिलि वारी ऊंदाई खे ॾींहुं करे, न आहे ताक़त सिज खे त क़ब्र वारी ऊंदाई खे रोशन करे, त सचो सिज मदीने, सचो सिज मदीने जो, जंहिंजो उजालो दिलि में फैज़ जो उजालो, कर्म जो उजालो, रहम जो उजालो दिलि में, जंहिंजो उजालो क़ब्र में, जंहिंजे मथां महबूबनि जी नज़र कर्म जी पहुचे, ऐं उजालो रहमत वारो, फज़ल वारो, अता वारो, फैज़ वारो क़ब्र में पहुचे, छा न क़ब्र में उन वक़्तु अल्लाह ताला मलाइक मोकिले थो, टे उथार ॾियनि था, हुनमें साह पइजी वञे थो, बशर सां मन रबो का रब तुंहिंजो कहिड़ो हो, जंहिं पंहिंजे अलाह वारनि सां वास्तो रखो, तरीक़ो क़ादरिया, नक्शबंदी, चिश्ती, सुहरोदी अल्लाह जा प्यारा आहिनि, अल्लाह जे ज़िक्र खे शुरू कराईंदा आहिनि, सबक़ ॾींदा आहिनि, तव्हांखे कहिड़ी ख़बर छा ॼाणे हिमत कहिड़ो किसो हो, मन रबो का, जिन रब सां सची मोहबत आहे, तुंहिंजो रब जो अल्लाह, रब मुंहिंजो अल्लाह दे ख़बर, मां दीनो का, दीन तुंहिंजो कहिड़ो आहे, मज़हब तुंहिंजो कहिड़ो आहे, मसहब तुंहिंजो कहिड़ो आहे,
कहीं जमात सा पोयो होंदे तो दीन इस्लाम दीन मुझे इस्लाम आहे वरी पुछंदा मन नबीयो का दे खबर नबी तो जो केड़ो आ ये दुनिया में सरकार के सुना तो कब्र में वो नबी के सुना सुभान अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह मुझो नबी मोहम्मद अल्लाह रसूल तो कब्र में भी सुना न पर तले थींदी ये दुनिया में दिल करे के सुना तो पर जे दुनिया में ऐब कजा बे ऐब जा हर वो असा तहां तो मुझी गिला करे तो मां तुझी तो क्या गिला उन्हीं के चोजे जेको लफ्ज़ मुंह के न वणे वो परपट चो उन्हीं के जेबा गिला अल गीबतो अशद में न ज़िना गिला जका ज़िना का वडो गुनाह ज़िना जो दो कने तौबा कने खुदा बख्शिंदो पर हाने जंजी गिला कई वो तो अलाए काडे हो ये तो के न मिलियो उन्हीं न माफ कर क़यामत में वरी पुछा जे नबी अलैहि सलाम जी गिला कई बे ऐब मां ऐब कजे जो नबी बे तो हर नुक्सा खा हर ऐब खा असा नबी पाक खणी जो असा नबी पाक ऐब खा पाक नुक्सा खा पाक ऐब खा पाक नुक्सा खा पाक जे दिल पर के दुनिया में सुना तो कब्र में भी नबी के सुनानी दो जे कब्र में नबी के सुना तो वो नबी जो आरोश होंदो क़यामत जे ॾाढे अॻ में नबी होंदो पंहिंजो ग़ुलाम होंदो उन लाइ मुंहिंजो साईं पाण जन्नत जो कुल्फ खोले सुभान अल्लाह दोस्तों तक़रीर ते माना हलियो ये मेराज जो महीनो दीदार जो महीनो जॾहिं सरकार मक्कतुल मुकर्रमा खां सुभान अल्लाज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा मस्जिदिल हराम में साईं बुराक पहुती उतां बुराक का स्वागत आहे रिफ़ाक़त में जिब्रील हलंदे हलंदे पहुची तो सरकार फरमायो या अख़ी जिब्रील मूसा अलैहिस्सलाम कब्र में नमाज पढ़े रहे सुभान अल्लाह भाई वो वक्त जब मूसा अलैहिस्सलाम नमाज पढ़े मूसा कब्र में नमाज पढ़ी रहे हुआ जेको जिब्रील न से मदीना रो साईं से जिब्रील न पैदा था पाक मलाइका उन्हीं की यह ताकत नहीं तो कब्र में ॾिसी सके तो केर आहे साईं फरमायो तो जॾहिं जिब्रील इन शान में मट न है अरे पोइ तो साईं कीअं कौन चाहिए अकीदे के संभाल एतकाद सच्चो रखो जे अकीदो सच्चो न है तो अमल कबूल न है अकीदो मुकद्दमा अमल मुअख्खरा जे अकीदे में सच्चाई है अकीदो सही है तो तुझो हर अमल कबूल है जे अकीदे में खुट खुटा केडी भी नेकी करे सारी तो जागे सीधा दई दई रोई रोई अखी पानी सुझाए कुछ भी ना है ये आज सरकार की मोहब्बत सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी तो वहाँ जने बैतुल मुक़द्दस तशरीफ किया है बुराक मथा है अर्ज तो करे जिब्रील या रसूल अल्लाह जा मुसल जी खालिया या तव्हां जी अॼु तव्हां इमाम हो सब नबी तव्हांजा मुक़्तदी 1,24,000 पैगंबरनि जा रूह सिर्फ़ सुभान अल्लाह अॼु पेशवा नबी आहे हर नबी जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा आहे निमार इश्क वारी मोहब्बत वारी प्यार वारी थी उम्मत लाइ उते बि दुआ घुरी हेॾो हथड़ा मुस्तफ़ा जा आहिनि हेॾो हथड़ा पैगंबर जा आहिनि इहे सभु दुआऊं तो असांजे लाइ आहिनि अॼु वक़्तु थी कतण बाझो मुठी कपड़ा कंदी रात्या सुनी निद्रा करे रात्या सुनी निद्रा करे डिंगी घुमे पे दी वो इनी अफाले इया मता कौड़ी लगे पानी वक्त थी रोई राणे के राजी कर आज वक्त थी आज दिल पर झटपट पर चंदो
सुभाणे ॾुखो ॾियारो ईंदो तमामु ॾुखो ॾियारो ईंदो गोघरो मौत जो लॻंदो पर मोमिन जे लाइ इहा घड़ी तमामु आसान तरीक़ो आहे सवलो तरीक़ो आहे सकरात में इंसान परेशान थो थिए इज़ा बलगत तराकी गोघरो मौत जो लॻे थो यकदम अल्लाह पाक पंहिंजे प्यारे खे मलाइक मोकिले थो मलाइको मुंहिंजो माण्हू ग़मगीन आहे हिनखे घर खां बेघर कयां थो बच्चा यतीम कयां थो हिन जो माल तक़सीम थिए थो सवा कफ़न जे घर मां कुझु न खणे वञी मुबारक कजोसि त नज़ल अलैहिमुल मलाइकतो मलाइक नाज़िल थी फरमाइनि था अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू ख़ौफ़ न कर हुज़न न कर व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे ॾिनो वियो मरण वक़्तु ई जन्नत ई जन्नत ऐं क़ब्र में दीदार नबीअ जो खुदा करम करे क़यामत में रिफ़ाक़त नबीअ जी जिन यारनि जो पियो लॻो आहे पते जो धारा हणंदो माण्हू मारींदो क़त्ल कुश्ती कंदो हिलाल हराम जी का तमीज़ कान्हे का इहे त हूंदा ई कोन जे हूंदो त मदीने जो मोर हूंदो शरफ़ खुदा इहा रिफ़ाक़त नसीब करे असांजो हथ हुजे सरकार जी पाक दामन हीअ हथ पलीद किनो हथ वो नबी जी दामन में छो त पाण हुन दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत आहे उहो उन सां गॾु हूंदो जे मोमिन खे सरकार सां सची मोहबत क़यामत में दिलबर पंहिंजो ग़ुलाम सां करे जॾहिं मुंहिंजो महबूब ज़मीन खां मथे वियो सत आसमान फरमायो एतिरा त मलाइक हा जो चैन आंग वञी विथी नहीं उतां लोहो कलर कुर्सी सत ज़मीन विझ अञा कुर्सी वॾी आहे मथां ईअं चवंदा आहिनि अलाह वेहंदो अलाह वेहण खां पाक आहे अलाह साईं हर जाइ हाज़िर नाज़िर आहे खाइण खां पाक आहे पीअण खां पाक आहे तो असांजे कमनि खां पाक आहे हू बेऐब आहे ला शरीक आहे उसां को शरीक आहे ई कोन हू जॾहिं उन जाइ ते जिब्रील सां साईं तशरीफ़ थिया आहिनि जिब्रील अलैहिस्सलाम जंहिंखे अल्लाह पाक पंहिंजे कुदरती नूर मां पैदा कयो उन जो कदम पोइ ते थिए थो सरकार जो कदम मके में गॾु मदीने में गॾु आसमान ते गॾु कुर्सी ते गॾु लोहो कलम ते गॾु अॼु छह पेर खे पोइ करे थो या रसूलल्लाह मुंहिंजी हाणे हाज़त न आहे जे हिकिड़ो कदम मां अॻिते वधायां त मुंहिंजा पर सड़ी वेंदा तूं नालो अलाह उन जा साईं हिन कदम खे अॻिते वधाए अर्श अल्लाह ते सरकार पता है ही अर्श अल्लाह को मामूल आहे इथे को कोन वियो आहे मदीना उते नबी अलैहिस्सलाम हिकु वाक़े खे यादि करे पंहिंजी जुती लाहींदा इरादो कंदा कहिड़ो वाक़ियो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम अलाह सां हम कलाम थियो दीदार अल्लाह फरमायो ख़ुदा लन तरानी ॾिसी न सघंदे हुकुम कयो ख़ुदा फखलव न आले इनक बिल वादिल मुक़द्दस तवा और मूसा तवा मैदान पाक आहे जुती पंहिंजी ला पहिरियों भारी हज़ूर भी उन वाक़े खे यादि करे इरादो कयो त मां बि जुती लाहियां मूसा खां ख़ुदा लाराई आहे अॻे छो न मां लाहियां इरादो साईं कयो आहे ख़ुदा खे पतो पइजी वियो हुकुम कयो ख़ुदा मुंहिंजा महबूब जुती न लाहे मुंहिंजा अलाह मूंसां को लाराए थो मूंखे पाराए थो मुंहिंजा हबीब मूसा है तू हबीब कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे दूर और है तो अर्श मुअल्ला और है दीदार करण लाइ मूसा अलैहिस्सलाम पाण अर्ज़ कयो ऐं हिते दीदार करण लाइ ख़ुदा मुस्तफ़ा खे पंहिंजे इरादे सां मुंहिंजा हबीब इन्हीअ लाइ चयो मां जुती ला फ़ख्र लाह जुती पंहिंजी इन्हीअ लाइ इहा तूर वारी मिटी मूसा जे कदमनि खे लॻे त मूसा शरफ़ वारो बणे ऐं तुंहिंजी नालेन अर्श खे शरफ़ वारो बणाए हू चवनि था किताब केतिरा लिखनि था त वाक़ई इन में को शक कोन्हे मां तव्हांजे इन ॻाल्हि जेको कायल आहे त बिस्तरो गरम आहे पाणी वज़ू वारो अञा हले थो साईं मोटी आयो पर न 30 साल
हकीकतन 30 साल नबी पाक बीठो आ दीदार कंदो रहे तो खुदा जी अता वसंदी रहे सुभान अल्लाह नबी पाक वठंदो रहे तो या तक़सीम कंदो अना कासिम मां कासिम हां विराण वारो हां वडण वारो हां या अता उन्हीं के मिलंदी जंहिंखे दुनिया में नबी जी मोहब्बत जो नबी को थे अल्लाह कोई किस्मत के चए अल्लाह पाक हिदायत करे आमीन ओहो वाक़ियो याद अचे थो त अॼु बि सिक ठारायो आशिक़नि सिक ठारायो का चुरपुर कान्हे का कीअं वेठा हो तीअं वेठा हो नज़र ॿिए पासे कान्हे का नज़र हिन तरफ़ आहे इहा नज़र तुंहिंजी काथे आहे हक़ीक़त में तुंहिंजी नज़र हिते आहे पर सच करे पुछो तुंहिंजी इश्क वारी नज़र अर्श मौला को सुभान अल्लाह इश्क ना चीज़ कंदो आहे इश्क उन्हीं मक़ाम ते पहुचाए जिते ॿियो मुला पहुची नथो सघे अरे मुला यार ईअं न मिलंदो यार अञा को ॿियो बहानो आहे जेसिताईं पीर कामिल न मिलंदो यादि रखो अल्लाह तॾहिं मिलंदो नबी अलैहिस्सलाम मिलंदो बुनियाद आहे पीर कामिल कहिड़े बि तरीक़े जो आहे कहिड़े मसलक जो आहे पीर वठणो उन्हीं जो कमु त दीदार दोस्तों मेरे ख्याल जो वजद यो वजद पैगंबर जी सुन्नत अल्लाह ताला मूसा सा हम कलाम छो इश्क मूसा के दिल में एरो समाजी हो हर मूसा साहिब बेहोश जी ही वजदा ये थोड़ी हर मूसा साहिब मूसा बेहोश जी की तो वजद में ये सुन्नत इश्क यार तो लगे तो दर्द नहीं इश्क लगे तो पतो पोए इश्क जो दंग लगे तो पतो पोए अरे मुन्ना तो के दुनिया जो दंग इनके महबूब इश्क जो सुभान अल्लाह इनमें में तो में फर्क है तुझो इश्क बाकी आ तुझो इश्क फानी आ ये इश्क हमेशा त इहो इश्क तॾहिं मिलंदो अर्रहमान फसअल बिही खबीरा रहमान अल्लाह जो इस्म सिफ़ाती आहे ज़ाती हिकु इस्म अल्लाह बाक़ी ॿिया जेके इस्म आहिनि ख़ुदा जा सिफ़ाती आहिनि नबी जा ॿ इस्म आहिनि मुहम्मद अहमद हे ज़ाती इस्म आहिनि बाक़ी ॿिया जेके बि हज़ूर इस्म आहिनि सभु सिफ़ाती आहिनि सभु सिफ़ाती आहिनि अल्बिकुम कहिड़ो किसो अर्रहमान फसअल बिही खबीरा जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जे शान जी ख़बर पुछणी आहे त बाख़बर खां पुछो जेको मुंहिंजी शान खां बाख़बर आहे किताब में लिखियो आहे हद अमौटी रहमतुल्लाह खां ॿुधो वॾो कामिल थी वियो आहे हक़ीक़त में चवनि था देवबंदी हुयो पर देवबंद हिकु मदरसो आहे पोइ उन खां बाद सिंधी साहिबु जेको आहे इन मुल्क में लचो पथर थी उन जो किताब मां वठा बुज़ुर्ग जी तस्वीर आहे ऐं हम वक़्त जा आलम जेके बुज़ुर्ग सां उन जी तस्वीर आहिनि साईं मरहूम मोहम्मद साहिब जी तस्वीर आहे बुज़ुर्ग जे नातियूं आहिनि अरबीअ में फारसीअ में उर्दू में सिंधीअ में हिकु नात आहे जंहिंमें ॿ मिसरा आहिनि त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रस या रसूल अल्लाह त मुंहिंजूं ज़ारियूं तूं ॿुधे थो जॾहिं पाचर मुंहिंजूं दाऊं त कुर्ब जा कर्म भरे हा हिनखे पका त मुस्तफ़ा आशिक़ जे घर कर्म भरे ईंदो ऐं या करे पुकार अथई इहा हर्फ़ न आहे हे चवनि था शिरक या न चओ हा हाज़िर लाया अरे क़ुरान करीम में बि अलाह पाक फरमायो आहे सलाम बि हाज़िर खे चइबो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ऐं ईमान वारो मुंहिंजे नबीअ ते दरूद मोकिलियो ऐं ख़ूब सलाम मोकिलियो सलाम जो इनकारी आहे क़ुरान सलाम जो इकरारी आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी हेॾे भॼे हेॾे भॼे तव्हांखे मुबारक आहे तव्हां मुस्तफ़ा जे पूरे नक्शे क़दम ते हली रहिया आहियो तव्हांजो अक़ीदो सचो आहे इनशाअल्लाह क़यामत जो वारे ॾिहाड़े सचे अक़ीदे वारे जो क़दम न छॾंदो जे क़दम हूंदो त सरकार जे क़रीब आमीन जो अर्रहमान
फसअल बिही खबीरा इन्हें खुदा ने मिलंदो सजे यार ज़िक्र कर अल्लाह 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 अरे तुझो अल्लाह अल्लाह करो करे सच्चो है निस्बत मदीना तवा निस्बत जे कम न बनो मां जमे ते एक तकी हल्की कही अंदा तो बुरा सैयदना जाबिर बड़ो आशिक हो माउद ज़ात सलाह के साहबी नबी जी दावत कन था असां कयो अर्ज़ मां रखा पर आहे कुछ न जो आहे सब शेर ब जबल जो जब क्या है नेड़ो पार हंकरो 50 कर के बस साईं जो बरकत है सब कुछ यो ता कहो तो साईं कर सके पर फरमाइश जेके तो गड बैठा ई जाबिर खिदमत में आयो सलाम ने हज़रत सलाम मरायो साईं अर्ज़ खणी आया कबूल थे साईं मुझी दावत तो बचा कदम भरे हलो पाण फरमा अचूं था पिया पर इन्हें फरमा तो जेके भी जो हाज़िर सभी के दावत 200 साहबी मौजूद आ जाबिर हैरान थियो मां तो 5-7 माण्हुनि लाइ अर्ज़ कयो हिते 200 खबर ना साईं सरकार जा कदम उते बरकत ही बरकत है सरकार जो नालो उते बरकत ही बरकत है सरकार जो शान है उते बरकत ही बरकत है ही कचहरी खुदा जे कर्म का फल का बरकत का खाली ना है इते खुदा जो कर्म बस ही है हाँ घरवारी खींचे काम तैयार कजे 6 भेड़ कहीं नहीं आयो जैसे सरकार की खिदमत में आयो साईं काम तैयार और हमारे घरवारी के चाहिए अटो को रखे मानी न पचाए वो ईंदी मां ईंदुस तो वो मानी पचाईंदी मां तक़सीम कंदुसि पाण फरमायो उथो सभई जाबिर जी दावत ते सब जॾहिं जाबिर जे घर पहुता है तो पूछे तो हजूर साईं जाबिर आज हिन कचहरी में तुझा बचड़ा कोन तुझा फर्ज़ को न रखे जाबिर जो सच तो ॻाल्हाए साईं के बार को ये कूड़ तो ॻाल्हाए ईमान चट वञी जाए मां ये बिठी रोए थी उन्हें यारे जाबिर जा बचड़ा कंहिं सबब जे करे 2 शहीद थी उनके अंदरे घर में सुमारे लटो अछो विझी ॿाहिरि पाण पुछो जाबिर जवाब न ॾिनो मायूस थी वियो मुंझो थी वियो घर वारी यखे मां पाणी ॾिनो फरमायो माई तूं छो थी रोए साईं तव्हां फरमायो आहे पुछो आहे मुंहिंजा बचड़ा 2 शहीद तव्हांजे आमद में मूंखे बच्चा विसरी बच्चा यादि न तव्हांजे अचण जी ख़ुशीअ में मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी थी पाण फरमायो बच्चा किथे साईं घर में लटड़ो मथो विझी आयो आहिनि हलो तो हलो हज़ूर थियो सब थिया आहिनि अॼु मां जाबिर आहे साईं आहे लाशर मथां पहुता तो मां साईं कपिड़े जे हेठो आहे सरकार पाण कपिड़े के परे कयो आहे कपिड़े के परे करे इशारो कनि था कुम बेज़िनिल्लाह उथो अल्लाह जे हुक्म सां इशारो नबी कंदो वियो बेजान खे जान सुभान अल्लाह कई बचड़ा जेरा थी सरकार जे साम्हूं वेठा आहिनि सुभान अल्लाह मुकनि था मुंहिंजो साईं मथे ते हथ घुमाए थो उनखे भाकुड़ो पाए थो साण वठी विहारे पाण सां गॾु मारी इहा मोहबत ई जेका ना चीज़ खे चीज़ कंदी आहे इहा मोहबत उन मक़ाम ते पहुचाए नथे जो पहुची नथे सघे सुभान अल्लाह अहिड़ो बचड़ा 2 शहीद अखियुनि में गोड़ो कोन्हे का दाह कान्हे नबी जी आमद जी ख़ुशी में बच्चा बि विसरी विया त हे बि नबी जी आमद नबी जे फैज़ जी बरकत जी ॻाल्हियूं चऊं था पिया अॼु बि इनशा अल्लाह ख़ुदा कंदो तोखां सभु ग़म लही वेंदा ॻाल्हियूं तोखां विसरी वेंदियूं यादि हूंदो त हिकु अल्लाह यादि हूंदो यादि हूंदो त मदीने जो दोस्तों घणो टाइम थियो आहे अल्लाह अञा ऊन्हारो आहे सियारो